फैज़गंज अखरी चौदगी जे रवासी पुलिस एहलकार मोहम्मद इस्माइल शहर 10 ॾींहं गुज़रण बावजूद भी बाज़ियाब न थी सघियो। वारसन पारां अॼु वरी शहर पकाचांग जे मुख्य चौक ते एहतजाज कयो वियो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे फैज़गंज मां CN न्यूज़ जो रिपोर्टर शाहिद चांग। जी शाहिद, छा तफ़सील आहिनि? जी नैला, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। फैज़गंज अकरी चौदगी जे रहवासी पुलिस एहलकार मोहम्मद इस्माइल शहर 10 ॾींहं गुज़रण बावजूद बि बाज़ियाब न थी सघियो। वारसन पारां अॼु वरी शहर पकाचांग जे मुख्य चौक ते एहतजाज कयो आहे। ख़बर मूजिबि पकाचांग लॻ अकरी चौदगी मां 10 ॾींहं पहिरियां शिकारपुर मां ड्यूटी तां वापसि ईंदे अकरी चौदगी जो रहवासी पुलिस एहलकार मोहम्मद इस्माइल शहर अगवा थी वियो। हींअर ताईं शिकारपुर पुलिस कख भञी बीणो नाहे कयो। वारसन पारां अॼु वरी शहर पकाचांग में गुलाम हैदर उर्फ शमशी शर जी अॻवाणी में एहतजाज कंदे अपील कई आहे त पाकिस्तान जे सदर आसिफ अली ज़रदारी, पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां मुगवी पुलिस एहलकार खे धाड़ेलनि खां बाज़ियाब कराए घर भातियुनि जी बेचैनी ख़त्म कई वञे। जी महिरबानी शाहिद, तफ़सीलन खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची